हिकिड़ी पोएम आहे खलील जिब्रान जी, जंहिंजे लाइ असां काके अनवर खे गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते अचे ऐं पोएम असांखे ॿुधाए। खलील जिब्रान जिब्रान जो ही नज़म न आहे, को पोएम न आहे, ही हुनजो फिलॉसॉफी आहे नसर में जेका हुन ॿुधाई आहे। खलील जिब्रान अरबी ॿोलीअ जो हिकिड़ो वॾो फिलॉसफर आहे। जिब्रान जो ही जेको पीस आहे, जेको मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, उहो ॿारनि बाबति आहे। ॿारनि ते खलील जिब्रान जेको हीअ शइ लिखी आहे, उन में दरअसल हुन ॿारनि जे वालिदैन खे उहो मुखातिब थियो आहे। हुन बुनियादी तौर ते असली हुन ओरिजिनली हुन अरबी ॿोलीअ में हीअ शइ लिखी आहे, जेका दुनिया जे तक़रीबन सभिनी ॿोलियुनि में तर्जुमो थी आहे, ऐं उनखे सिंधीअ में बि तर्जुमो थियो आहे। उनजे किताब जो सिंधीअ में तर्जुमो सतार पीरज़ादे कयो आहे। हिते सतार पीरज़ादे जो ज़िक्र हिकु खां वधीक दफ़ा हलियो, ऐं पर ही तर्जुमो जेको मां हाणे पढ़ी ॿुधायांव थो, उहो वरी मां कयो आहे। जिब्रान थो चए त अव्हां जा ॿार अव्हां जा न आहिनि, अव्हां जा ॿार न आहिनि, उहे पुट ऐं धीअरियूं आहिनि ज़िंदगीअ जा। इनखे सम्झण जी ज़रूरत आहे, छाकाणि त हीअ फिलॉसॉफिकल आहे। अव्हां जा ॿार न आहिनि, उहे पुट ऐं धीअरियूं आहिनि ज़िंदगीअ जा, ऐं ज़िंदगीअ जे जियापे वारीअ तड़प जा। उहे अव्हां जे ज़रिए पैदा थियनि था, पर अव्हां मंझां नथा ॼमनि। उहे अव्हां जे ज़रिए पैदा थियनि था, पर अव्हां मंझां नथा ॼमनि, ऐं जेतोणीक अव्हां सां गॾु आहिनि, पर अव्हां सां तालुक नथा रखनि। अव्हां हुननि खे भली प्यार ॾियो, पर खेनि पंहिंजा ख़्याल न ॾींदा करियो, छाकाणि त हुननि जा ख़्याल पंहिंजा आहिनि। अव्हां हुननि जे जिस्म खे भली घर में रखी पालियो, पर संदन रूह खे घरनि में बंदि न कंदा करियो, छाकाणि त हुननि जा रूह मुस्तक़बिल जे महलातुनि में रहंदा आहिनि, जिते अव्हां दाख़िल थी नथा सघो, ख़्वाबनि में बि न। अव्हां हुननि जहिड़ा थियण जी कोशिश करे सघो था, पर खेनि पाण जहिड़ो करण जी ग़लती न कंदा करियो, छाकाणि त ज़िंदगी पोएं पेरे रिड़ंदी नाहे, ऐं न गुज़री वियल वक़्त जे घर वञी महिमान थींदी आहे। अव्हां उहा कमान आहियो, जंहिंमां तीरनि जियां जेरा जाॻंदा ॿार निकिरनि था। कमान मां तीर हणंदड़ ताक़त लाहद जे पेचरे ते हिकिड़ो निशान वठे थी, ऐं अव्हां कमान खे ताक़त सां छिके ॿीणो करे, ऐं अव्हां माना कमान खे ताक़त सां छिके ॿीणो करे थी, त जीअं उन मां तेज़ ऐं सिधा तीर छुटी निकिरनि। कमान मां तीर हणंदड़ ताक़त जे हथनि में अव्हां जो झुकी ॿीणो थियणु ख़ुशीअ जी ॻाल्हि हुअणु घुरिजे, छाकाणि त उहा ताक़त जेका उॾामंदड़ तीर खे चाहे थी, सा ज़ोर बिना न झुकंदड़ कमान खे पिणु प्यार करे थी। ही जेको फ़लसफ़ो आहे खलील जिब्रान जो, जंहिंजो उनवान ॿार आहे, ऐं जेको हुन मुखातिब कयो आहे वालिदैन खे, इन जो मक़सदु इहो आहे त ॿार माउ पीउ जेके ॿार पैदा कनि था, उहे ॿार मुस्तक़बिल जी शइ आहिनि।
ऐं माउ पीउ माज़ीअ जी शइ आहे। इन जे करे इंसान या हर ज़िंदा शइ जे मिसाल मादे जी जूं 3 ख़ासियतूं थींदियूं आहिनि। हिकिड़ी पंहिंजी हिफ़ाज़त करणु, ज़िंदा रहणु ऐं पाण जहिड़ी हिकिड़ी ॿी शइ पैदा करणु। त इंसान पाण जहिड़ी हिकिड़ी ॿी शइ पैदा करे थो, पर आम तौर ते जेको चयो वेंदो आहे त असांजो ॿारु असां जहिड़ो थिए। खलील जिब्रान जो फ़लसफ़ो चए थो त ईअं न सोचणु खपे। ॿार हिकिड़ी मुस्तक़बिल जी शइ आहिनि, हू पंहिंजे लाइ हिकिड़ा नवां दग पेचरा पेश कंदा। अव्हां जो कमु आहे उहे ॿारनि खे पैदा करणु ऐं हिकिड़ी बहितर परवरिश ॾियणु। इहा तव्हां कोशिशि न कयो त हू अव्हां जहिड़ा थियनि, अञा अव्हां इहा कोशिशि कयो त अव्हां पंहिंजनि ॿारनि जहिड़ा थियो। इहो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे जेको खलील जिब्रान ॿारनि जे हवाले सां ॾिनो।